उन्हनि जे लाइ एॾी वावेला कान्हे जेतिरी जसमम चेयरमैन जे लाइ आहे। हिक तरफ़ फितरी शइ आहे, फितरी शइ आहे, छाकाणि त हू नज़र इहे थो अचे त सरकार जा टेंटाकल्स हूंदा आहिनि, सरकार जा उन मयार खे छॾे ॾियो। इहे हुन ते जेको वणे थो चवनि, कुतो भौंकंदो रहंदो, फ़क़ीर पंहिंजे रोज़गार सां गॾु हलंदो। कुतनि खे भौंकण ॾियो, कुतनि ते एतिराज़ ई न कयो त कुतो छो थो मूं ते भौंके, कुत जो कमु ई भौंकणो हूंदो आहे। छो त पराई पची ते जेके खेॾा तव्हांखे भौंकंदा आहिनि। पोइ दफ़े तव्हां चयो त रहमान पंहिंजो कमु कंदा आहिनि, शैतान पंहिंजो कमु करे बसि हुनई छॾे ॾियो। तव्हां सरकार खे बि छॾे ॾियो, सरकार जीवन ते करे तव्हांखे पंहिंजो कमु करणो, त सरकार ते बि हिट न कयो। तव्हांजो कहिड़ो कमु आहे कंहिंजे हिट करण सां? तव्हांजो कमु आहे पंहिंजे कम सां अथव, सिधो सां आराम सां पंहिंजो कमु कंदा, जेको वणे सो करे थो। हिकु साले कुवत आहे, हिकु बेताले कुवत आहे, त ॿई त हलनि थियूं गॾु न था। असांमें बैक्टीरिया आहिनि त असांमें जरासीम बि त आहिनि न, ॿई शयूं थियूं हलनि पियूं। जेका झटि थो लॻे त बीमार थी था पऊं, डॉक्टर जी मदद थी घुरिजे त पोइ असां वरी सही थी